नाज़रीन, मीरो ख़ान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पीअण जे पाणी जी शदीद खोज पैदा थी वई आहे, जंहिं करे रहवासी तकलीफ़नि में मुब्तला थी विया आहिनि। मुतासिरनि सख़्त एहतजाज पिणु कयो आहे। तफ़सील ॾिसूं था मुजाहिद सुमरो जी हिन रिपोर्ट में। मुख़्तलिफ़ महलनि जे अंदरि पीअण जो पाणी जेका सप्लाई बंदि कई वई आहे। अचो त संदनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, उनजो छा चवणु। असां खाइयो यज़ीज़नि खे बि मारियो साईं। यज़ीज़नि बि 2-3 ॾींहं पाणी बंदि कयो। गुज़िरियल 2-3 महीननि खां वठी रमज़ान बि असां ईअं गुज़ारियोसीं। गुज़िरियल 2-3 महीननि खां वठी असांखे पाणी नथो अचे। ख़ुदा असां महिरबानी कयो, असांखे पाणी ॾिनो वञे। मेंस पुल खे हथ सां तबाह कयो थो वञे। उन जे नतीजे में अॼु ही आवाम जेका रोडनि ते निकिरी आई आहे, जिन्हनि जो पाणी बंदि आहे। ख़ुदा हिन शहर ते पंहिंजी हिकिड़ी नज़र विझो। जेके हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, MP आहे, MNA आहे, त जेको असांजे मथां हिकु ॿिए ग्रेड जो बेलदार, खसीस बेलदार ॿिए ग्रेड जो 50,000 जे शहर जे आबादी ऐं असांजे हिन PS 15 मीरो खान जो मेन सिटी जंहिंजे नाले सां आहे PS 15। कैमरामैन माशूक दिनारी सां गॾु मुजाहिद सुमरो, मराठी न्यूज़, मीरो।